मुंहिंजो नालो डॉक्टर समीना वाहिद आहे। अॼु जे माहौल जे हवाले सां जीअं करोना ऐं लॉकडाउन हले पियो, सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे चवंदमि, इहो को गवर्नमेंट जो मसइलो न आहे, इहो असांजो मसइलो आहे। त असांखे सम्झणु खपे त असांखे पंहिंजी फैमिली लाइ छा करणु खपे। लॉकडाउन त गवर्नमेंट असांखे फिक्स करे छॾियो आहे त असां घरनि में रहूं, मजबूरन रहूं, पर असां अगरि लॉकडाउन गवर्नमेंट हटाए थी त ख़ुदारा तव्हां पाण खे ईअं ई सम्झो त असां लॉकडाउन में आहियूं ऐं असांखे घरनि में रहणो आहे, घटि माण्हुनि सां मिलणो आहे। कुझु महीना इन फॉर्मूले ते अमल कयो, ख़ासि करे रमज़ान लाइ इहो मैसेज आहे त ख़ुदारा रमज़ान में थधा पाणी घटि पीजो, छो त रमज़ान में गले ख़राब थियण जा घणा चांसिस आहिनि। मौसम बि मटिजे थी पई। मां हिकिड़ी फार्मा मां छो त रखां थी तालुक, त फार्मा में हमेशह हिन ई मौसम में रमज़ान में या मौसम चेंज थींदी आहे त हमेशह एंटी एलर्जी, कफ सीरप्स, एंटीबायोटिक्स ते घणो ज़ोर हूंदो आहे, मार्केट डिमांड हूंदी आहे। ऐं मां मटीरियल अप्रूवल में रही आहियां, मैनेजमेंट में रही आहियां, त उन में बि रॉ मटीरियल्स घणा परचेस थींदा इन्हनि महीननि में, छो त मार्केट डिमांड वधी वेंदी त भई हाणे हे मौसम चेंज थींदी आहे, माण्हू बीमार थींदा ऐं हिन प्रोडक्ट जी मार्केट में रिक्वायरमेंट थींदी। त इन जो मतिलबु इहो आहे त ही का हाणे जी ॻाल्हि न आहे, ही शुरू खां हमेशह सीज़न चेंज थींदी आहे, बुखार बि थिए थो, खंघि बि थिए थी। पर हिनमहिल अलार्मिंग ॻाल्हि इहा आहे असांजे लाइ त करोना असांजे विच में आहे ऐं असांखे न आहे ख़बर त हू किथे आहे ऐं कहिड़े तरीक़े सां असां सां चिमिड़ंदो ऐं असांखे बीमार कंदो ऐं असांजे ज़रिए असांजे प्यारनि खे बीमार कंदो। ही मुंहिंजो तव्हांजे लाइ मैसेज आहे ऐं इहे ई तव्हांखे दरख़्वास्त आहे, सदा सलामत रहो।